Assalamualaikum. वालेकुम अस्सलाम मदा छाला Waalaikumsalam. Kush khair, ठीक ठाक. खैर 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 वाह रे वाह. बाहर साहब वॾी गर्मी थी जेको तूं हिते एसीअ में वेठो आहे. हाँ भाई उफ. अल्लाह गर्मी था है भाई गर्मी आहे. ॿियो तबियत सही तो थी? माल क्या कर मैं वाह रे वाह जवान टीवी तो ॾिसे हा. मैं रेडियो को बता तबियत सही थी? फर्स्ट क्लास ओड़ो पाड़ो संगत साथ सब खुश लगा पे कल्ह फोन कई मैं न खईं भला. वेला सुनाओ यार ॿियो ख़ैर आहे? खैर खैर हो ज़िंदगी कीअं पई गुज़रे? अल्लाह जो शुक्र आहे ॾाढी सुठी ज़िंदगी गुज़रे वाह वाह. हाँ कल्ह कार ते वञे पियो ॾिठो मैं. पुण्य घुमा ॿियो ख़ैर आहे? खैर हो गया खैर सफ़ा संगत बि स्टार्ट. स्टार्ट ज़िंदगी कीअं सुठी गुज़रे थी? हाणे मुश्किल आहे पर माना हूअं त ॾाढी सुठी गुज़री आहे माशाल्लाह अल्लाह अल्लाह अल्लाह. ॿियो तबियत सही? तबियत फर्स्ट ॿार क्लास बच्चा फर्स्ट क्लास तूं बि ख़ुशि आहे? मां भी खुश हूँ तबियत बि सही थी? अल्लाह का शुक्र है भाई तबियत के साथ ही हो गया बाबा ओके लगाते हैं ना दिल जाए के दिल जाए वाह. ॿियो ख़ैर? छा थियो मांगे बात जी तबियत मुंहिंजी छा थियो माना मुंहिंजे घरान खे बि एतिरी ॻणन आहे जॾहिं तूं मूंखां हाल वाल जो पुछो आहे तबियत खे छा थियो मुंहिंजी खे मां त ईअं तबियत पुछां. तबियत बाबा मां छा को आईसीयू मां निकिरी आयो आहियां छा थियो मूंखे डायलिसिस कराईंदो आहियां मां डॉक्टरनि जवाबु ॾेई छॾियो वेंटिलेटर ते हुयुसि छा थियो मूंखे खेर खिरापत छा जी मूंखे छा को ज़मीन दोस्त थी वियो हुउसि तालिबान खणी विया मूंखे मां भुंगड़े छॾाए आयो आहियां पंहिंजो पाण छा थियो मूंखे जो खेर खिरापत हिकिड़ो माण्हू वेठो आहे चुपी करे मां टीवी ॾिसां थो वेठो तूं आयो आहे मां ओके आहियां सही साबित वेठो इंजॉय थो कयां हिकिड़ो फनी शो थो ॾिसां त माना मां ओके आहियां न भाउ एॾो छो था हवाल ववाल कयो यार इहे कबो आहे हिकिड़ी ॻाल्हि आहे जवान हिन ॻाल्हि खे मां मञां थो त मूंखे एॾो हवा न वठणु खपे त शाबत इहे तूं मूंखे सेखारी. इहा बि वणी तुंहिंजी ॻाल्हि जो तूं मञे थो न इहो बि जवान वणे बाक़ाइदे. ॿियो तबियत सही थी? चयो मां तबियत सही नथी तुंहिंजी चयो मां नी